अस्सलामुअलैकुम दोस्तों सिंध जी सरज़मीन सूफ़ी बुज़ुर्गनि दरवेशनि ऐं अल्लाह वारनि सां हमेशह मालामाल रही आहे। उन्हनि ई दरवेशनि मां हिकु अज़ीम नालो हज़रत अब्दुल्ला शाह गाज़ी जो आहे, जंहिंजो मज़ार अॼु बि कराची जे सामूंडी किनारे ते वाक़िअ आहे, जिते ॾींहं राति अक़ीदतमंदनि जो मेड़ो लॻल रहे थो। चयो वञे थो त अब्दुल्ला शाह गाज़ी हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम जी औलाद मां हुआ। नंढपिण खां ई संदनि चेहरे ते नूर, दिलि में रहम ऐं ज़बान ते अल्लाह जो ज़िक्र हूंदो हो। जॾहिं पाण जवान थिया त इल्म दीन हासिल करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं सफ़र कयऊं। क़ुरान, हदीस ऐं फ़िक़्ह में महारत हासिल करे संदनि दिलि में हिकु ई तमन्ना हुई त माण्हुनि खे सच, मोहबत ऐं अमन जो पैगाम पहुचाइजे। उन वक़्तु सिंध जी सामूंडी पट्टी ऐं दिबल जे इलाइक़े में काफ़ी बेचैनी हुई। वापारियुनि ते ज़ुल्म थींदो हो, कमज़ोर माण्हुनि खे तकलीफ़ ॾिनी वेंदी हुई। अब्दुल्ला शाह गाज़ी जॾहिं उन इलाइक़े में पहुता त माण्हुनि संदनि इख़्लाक़ ऐं रूहानी ताक़त ॾिसी हैरान थी विया। पाण कंहिं सां बि सख़्ती न कंदा हुआ, पर संदनि शख़्सियत में अहिड़ो वक़ार हो जो ज़ालिम बि लर्ज़ी वेंदो हो। चयो वञे थो त हिकु वक़्तु देबल जे हाकिम खे ख़बर पई त को दरवेश माण्हुनि जे दिलनि में घर करे वियो आहे। हुनखे डपु थियो त किथे संदसि हुकूमत कमज़ोर न थी वञे। हुन पंहिंजे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त उन दरवेश खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं सिपाही अब्दुल्ला शाह गाज़ी वटि पहुता त पाण मुस्कुराए चयाऊं, असां वटि तलवार न आहे, असां वटि फ़क़ति दुआ आहे। सिपाहियुनि जॾहिं खेनि पकड़ण जी कोशिशि कई त अजीब मंज़र पेश आयो। समुंड में ओचितो तूफ़ान अची वियो, लहरूं ज़ोर सां टकराइण लॻियूं। माण्हुनि इहो ॾिसी चयो त हीउ अल्लाह जे वली सां बेअदबी जो नतीजो आहे। हाकिम डिॼी वियो ऐं फ़ौरी तौरु माफ़ी घुरी। अब्दुल्ला शाह गाज़ी खेसि नसीहत कई त ज़ुल्म छॾे इंसाफ़ इख़्तियार कर। चवनि था त उन ॾींहं खां पोइ हाकिम जो रवैयो बदिलजी वियो हो। अब्दुल्ला शाह गाज़ी जो पैगाम रुॻो इबादत ताईं महदूद न हो, पर माण्हुनि खे सेखारींदा हुआ त सच ॻाल्हाइण, मिसकीननि जी मदद करण ऐं नफ़रत खे मोहबत सां ख़तमु करण ई असल दीन आहे। संदनि दरबार ते अमीर ऐं ग़रीब बराबरि वेहंदा हुआ। को बि ख़ाली हथ वापसि न वेंदो हो। जेकॾहिं खेनि दुनियावी शइ न मिलंदी हुई त दिलि जो सुकून ज़रूरु मिलंदो हो। वक़्तु गुज़रंदो वियो ऐं संदनि शोहरत पूरी सिंध में पखिड़िजी वई। वापारी, मलाह, मुसाफ़िर ऐं मिसकीन सभु संदनि दर ते ईंदा हुआ। ख़ासि करे सामूंडी सफ़र कंदड़ माण्हू संदनि मज़ार ते हाज़िरी ॾेई सफ़र शुरू कंदा हुआ, छाकाणि त संदनि अक़ीदो हो त शाह गाज़ी संदनि हिफ़ाज़त कंदा। चयो वञे थो त जॾहिं पाण हिन फ़ानी दुनिया मां पर्दो फ़रमायो त सॼो इलाइक़ो सोग में ॿुॾी वियो। माण्हुनि संदनि मज़ार समुंड जे किनारे ते तामीर कयो, जिते अॼु बि हवाऊं अल्लाह जे ज़िक्र सां गूंजंदियूं आहिनि। वक़्त सां गॾु शहर वधंदो वियो, इमारतूं ठहंदियूं वियूं, पर शाह गाज़ी जो मज़ार पंहिंजी जाइ ते क़ाइमु रहियो। ॼण त समुंड जे लहरनि खे बि हुकुम हुजे त हिते अदब सां टकराइजनि। केतिरा ई माण्हू चवनि था त कराची जॾहिं बि कंहिं वॾी मुसीबत खे मुंहुं ॾिए थो त शाह गाज़ी जी दरगाह ॾांहुं उमेद भरी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। कुझु माण्हुनि जो यकीन आहे त समुंड जूं लहरूं बि हिन वलीअ जी हुरमत में शहर खे बचाइनि थियूं। हर साल संदनि उर्स वॾी अक़ीदत सां मल्हायो वेंदो आहे। क़वालियुनि जी महफ़िल, ज़िक्र, अज़कार, गुलनि जूं चादरूं ऐं दुआ जी सदाउनि सां माहौल रूहानी बणिजी वेंदो आहे। माण्हू पंहिंजे दिलनि जा अरमान खणी ईंदा आहिनि ऐं इत्मीनान सां मोटंदा आहिनि। अब्दुल्ला शाह गाज़ी जी ज़िंदगी मां इहो सबक़ु मिले थो त ताक़त तलवार में न, पर इख़्लाक़ में हूंदी आहे। मोहबत सां दुश्मन बि दोस्त बणिजी सघे थो। संदनि सॼी ज़िंदगी इंसानियत जी ख़िदमत, सचाई ऐं अल्लाह सां इश्क़ जो रोशन मिसाल आहे।
अॼु बि जेकॾहिं को कराची जे सामुंडी किनारे ते बीह समुंड ॾांहुं नज़र करे ऐं पोइ शाह गाज़ी जी मज़ार ॾांहुं ॾिसे त दिलि में अजीब सकून लहंदो आहे, ॼण त सदियूं गुज़री वियूं आहिनि, पर हिकु दरवेश जो पैगाम अञा ताईं हवाउनि में ज़िंदा आहे। मोहब्बत, अमन ऐं भाईचारा जो पैगाम। दोस्तो, हीअ असांजी अॼु जी कहाणी। उमेदु कयूं था कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।